वक्त घट है तंहिं करे असांखे मुटकणो पवंदो। या अली मदद ही मोहरे जे इमाम बारगाह में इमाम हुसैन जी छवि ठाही वई आहे जेका पूरी सिंध में तमामु घणो मशहूरु थी आहे। अॻिते हली असां तव्हांखे अंदरां बि ॾेखारींदासीं। हिते काफ़ी शहरनि जा मौलाई हिन छबीअ खे ॾिसणु ईंदा आहिनि। तमामु ख़ूबसूरत ठहियलु आहे।